असांजे त 12 महीने जनाब जेके ज़ालिम माण्हू असांजे साड़े विया जेके असांजे दाणो दाणो करे जमा कयोसीं असां त अॼु उहे ज़ालिम माण्हू असांजे साड़े विया 12 महीने जो। असां हिन वक़्तु असां वटि पुलिस बि पुॼी आहे। असां DIG सिंध पुलिस खे अपील था कयूं त असांजी मदद कई वञे ऐं चोरनि जा जेके पेरा बि ज़ाहिर आहिनि असां हिननि खे अर्ज़ु था कयूं रिक्वेस्ट था कयूं त ॿांह था ॼणनि हथ ॼणे असांजे जॻहियुनि ते असांखे इंसाफ़ ॾियारो वञे। असांजे ॾिसो न असांजे जेको 12 महीने अञा ज़री ज़री करे मेड़े करे असांजो सॼो कोयला करे विया आहिनि ज़ालिम माण्हू। असां हुननि जो ॾोह कयो कहिड़ोसीं जो बेगुनाह बेॾो असांजो करे विया आहिनि। AC रतो दरो AGM खे असां सभिनी खे अपील था कयूं त बाबा असांजी DC लाड़काना खे अपील था कयूं हथ ॼणे त असांजी मदद कई वञे। असां सॼे 12 महीने जेको अनाज हुयो असां जेके ज़री ज़री करे महिनत कईसीं नंढड़ा ॿारनि बचनि खां महिनत कराईसीं सॼी असांजी ज़ाया करे विया आहिनि। प्लीज़ असांजी मदद कयो। जी भाई असांजी मदद कयो असांजो अन्न ठही वियो 12 महीने पूरो त ग़रीबनि जी मदद कयो। DIG खे चऊं था कमु असांजी मदद कयो कांच न बची ॾिसो झांझरे पंहिंजो दरो सड़ी वियो असांजो साईं। असांजी मदद कई वञे अलाह खे मञो असांजी मदद कयो त पुलिस बि पाती अलाह छॾे पुलिस पाती आहे साईं असांजी मदद कई वञे।